अॼु जो पंहिंजो विषय आहे सूफ़ीवाद ऐं सिंधी कवि। जीअं त असां इहा ॼाण हासिल करे चुका आहियूं त सिंधी साहित्य खे टिनि दौरनि में विरहायो वियो आहे: अवाइली दौर, विचों दौर ऐं नओं दौर। सिंधी साहित्य जो अवाइली दौर इश्क ऐं सूरीअ जे किसनि जो दौर हो, जेको 8वीं ईसवी सदीअ खां 1500 ईसवी सदीअ ताईं हलियो। हिन दौर जो सिंधी साहित्य घणे भाङे ज़िबानी रवायतुनि ज़रिए असांखे हासिल थियो आहे। इन करे उन जी ॿोलीअ जो असुलिको रूप की क़दुरु बदिलजी वियो आहे। अवाइली दौर जे सिंधी शहर जो विकास ॻाहुनि जे रूप में थियो आहे ऐं मंजिस छंद विद्या जे उसूलनि बदिरां संगीत जे सुर, ताल, लय, डार खे अहमियत ॾिनी वई आहे। सिंधी साहित्य जो विचों दौर 1500 ईसवी सन खां 1853 ईसवी सन ताईं हलियो। अदब जे खेत्र में विचोले ज़माने में केतिरियूं रचनाऊं अहिड़ियूं आहिनि जिन जो मूल मक़सदु आहे प्रेम। जेतोणीकि प्रेम जी भावना ॿियनि दौरनि में बि मिले थी, पर ख़ासि प्रेम जी भावना जेका विचोले ज़माने जे साहित्य में आहे, अहिड़े ॿिए कंहिं दौर में न आहे। इन प्रेम जी भावना करे ई इन दौर खे चइजे थो प्रेम मार्ग। सूफ़ी मत जो दौर ऐं इन वक़्त जे शाइरनि खे थो चइजे प्रेम मार्गी, यानी सूफ़ी शाइर। सूफ़ी मत जो प्रचार हिंदुस्तान में पहिरीं सिंध में थियो। आत्मा ऐं परमात्मा जो प्रेम, आत्मा जी तड़फ, इश्क मिज़ाजी मैरफत, इश्क हक़ीक़ीअ ॾांहुं वठी वञणु, इहे मुख्य सिद्धांत हुआ सूफ़ी मत वारनि जा। सूफ़ी मत जो दौर 14वीं ईसवी सदीअ खां 20वीं ईसवी सदीअ ताईं मञियो वञे थो। सिंध वांगुरु भारत जे शाइरनि ते बि इन जो असरु पियो। हू बि इन खां बची न सघिया ऐं सूफ़ी मत जे रंग में रंगिया रहिया। सूफ़ी मत जो भक्ति आंदोलन ते तमामु घणो असरु पियो। हिन मत जे भावात्मक रहस्यवाद भक्ति आंदोलन ते पंहिंजी छाप हईं। ख़ुश्क ब्रह्मवाद ते बि सूफ़ी प्रेमवाद जो अहिड़ो असरु पियो जो हू मिठो ऐं मोहींदड़ बणिजी पियो। सूफ़ियुनि जे प्रेमवाद जे करे ई संत मत अहमियत वारो बणियो, न त जेकर बिना प्रेम भावना जे ही मत बि नाथ पंथ वांगुरु ख़ुश्क बणिजी वञे हा। संत मत जॾहिं प्रेमवाद खे अपनायो तॾहिं इन में सूंहं ऐं सोभिया आई ऐं आम इन ॾांहुं छिकिजी वियो। सूफ़ी मत वारनि लाइ ईअं चयो वेंदो आहे त प्रेम कथाउनि जे ज़रिए इस्लाम जो प्रचार कयो अथऊं, पर इन्हनि जे ग्रंथनि में इन ॻाल्हि जो नालो ई कोन्हे। जायसीअ जे पद्मावत में किथे बि इस्लाम जो नालो न वरितो वियो आहे। हू त हमेशह प्रेम जा ई गुण ॻाईंदा रहिया आहिनि। सूफ़ी शाइरनि त हिंदू प्रेम कथाउनि जूं रचनाऊं लिखियूं आहिनि ऐं हिंदीअ खे अपनायो आहे। सूफ़ी शाइरनि खे इहो शर्फ़ आहे जो हिननि हिंदू मुस्लिम संस्कृतियुनि जो मेलाप कयो आहे ऐं एकता क़ाइमु रखी आहे। हाणे अचो त ॾिसूं सूफ़ी मत शब्द जी माना विद्वाननि अनुसार कहिड़ी आहे। केतिरनि विद्वाननि सूफ़ी शब्द जी माना पशम चई आहे। इन्हीअ आधार ते इन्हनि लोकनि खे सूफ़ी चयो वियो आहे, जेकी अच्छे पशम जा कपिड़ा पाए एकांत जीवन गुज़ारे भक्ति कंदा हुआ। के वरी सूफ़ीअ जो नालो सूफ़िया सां मञनि था, जंहिंजी माना आहे ज्ञान। केतिरा वरी इन जो संबंध सुफ़ शब्द सां जोड़ीनि था, जंहिंजी माना आहे कतार, याने जेके माण्हू क़यामत जे ॾींहुं सभिनी खां पहिरीं कतार में बीहंदा, याने जेके अल्लाह जा वधीक प्यारा हूंदा। के वरी इन्हनि फ़क़ीरनि खे सूफ़ी चवणु लॻा, जेके मदीना जी मस्जिद जे साम्हूं ठहियल सुफ़ा याने चबूतरा ते वेठा हूंदा हुआ। किन विद्वाननि जो संबंध आहे सफ़ा शब्द सां जोड़ियो आहे, जंहिंजी माना आहे पवित्र ऐं शुद्ध। इन्हनि मतनि मां पहिरियों मत ई मौज़ून ऐं माना वारो अहमियत वारो आहे, छो त सूफ़ी दरवेश पशम जा थुल्हा कपिड़ा पाए एकांत में वेही भक्ति कंदा हुआ। इन्हनि जी ज़िंदगी सवली, सादी ऐं वहिंवार त्याग वांगुरु पवित्र ऐं संतोषी हूंदो हो। सूफ़ी मत मुताबिक़ ब्रह्म सां हिकु थियण जो उपाउ प्रेम आहे। मन में प्रेम जी पीड़ा पैदा थियण सां साधु पंहिंजी अहम भाव ऐं सभिनी संस्कारी वासनाउनि जो त्याग करे ब्रह्म सां हिकु थी वञे थो। इहा ई अनार हक़ जी हालत आहे।
लाल हक़ माना मां ख़ुदि ख़ुदा आहियां। सूफ़ी सॼे संसार में ब्रह्म जी झलक ॾिसे थो। हू ईश्वर खे अंदरि बि ऐं ॿाहिरि बि ॿिनि रूपनि में लीन थी वञे थो। सॼे संसार जे कणे कणे में इन जी सुंदरता जी सूरत आहे ऐं सूफ़ी इन मूल सुंदरता जो दर्शन करे इन में लीन थी वञे थो। सूफ़ियुनि जो चवणु आहे त नफ़्स इंसान खे पाप ॾांहुं वठी वञे थो ऐं रूह मन जी साफ़ आईने में ईश्वर जी शक्तिअ जो दर्शन कराए थो। प्रेम ईश्वर सां मेलाप कराए थो। इन्हीअ जस खे मारण ई सूफ़ी साधना जो मुख्य उद्देश्य आहे। फना इंसानी गुणनि जो नास ऐं बका ईश्वर जे गुणनि जी हासिलात आहे। सूफ़ियुनि जो ईश्वर ॾांहुं प्रेम इश्क मिज़ाजी यानी लौकिक खां इश्क हक़ीक़ी यानी अलौकिक ॾांहुं मोड़े थो। जॾहिं प्रेम इश्क हक़ीक़ी जे हालत में पहुचे थो तॾहिं साधू ॿाहिरे संसार खे भुलिजी पंहिंजे प्रीतम सां मिली हिकु थी वञे थो। ईअं मञियो वियो आहे त सूफ़ी मत जो जनम सिंध में ई थियो। सिंध जे हिंदुनि चाहे मुसलमान ॿिन्ही सूफ़ी मत खे अपनायो। सूफ़ी मत जूं पाड़ूं सिंध में पुख़्तियूं हुयूं। सूफ़ी मत जे करे ई सिंध में हिंदू मुस्लिम एकता क़ाइमु रही सघी हुई। हिंदू मुसलमाननि जे पीरनि खे मञींदा हुआ ऐं मुसलमान हिंदुनि जे संतनि खे मञींदा हुआ। हिननि जो हिकु अल्लाह ईश्वर में विश्वास हो। सूफ़ियुनि साधना जे मार्ग में मुर्शद यानी गुरूअ खे पंहिंजो रहबर करे सम्झियो आहे। इन्हीअ राह ते हलण लाइ मुर्शद सालिक खे प्रेरणा ॾिए थो। वाट ते सालिक जॾहिं अहंकार, माया, लोभ वग़ैरह जे वस थी थो भटके तॾहिं मुर्शद संदसि मददगार थिए थो। हू सालिक ते महर जो हथड़ो धरे संदसि अज्ञान जे पर्दे खे हटाए वरी संदसि हृदय में ज्ञान जी जोति जॻाए थो ऐं विरह जी बाहि भड़काए थो। इन ते सालिक प्रीतम सां मिलण लाइ वरी तड़फी थो उथे। सूफ़ियुनि जो चवणु आहे त जंहिंखे मुर्शद न आहे तंहिंजो मुर्शद शैतान आहे। सूफ़ियुनि साधना जे मार्ग में सालिक जे हृदय में सोज़ ऐं दर्द पैदा करण लाइ समाव खे हिकु वसीलो करे सम्झियो आहे। गीत बि अहिड़ा हुअणु घुरिजनि जिन में आत्मा ऐं परमात्मा जे संबंध खे दिलकश ऐं असराइते नमूने पेश कयो वियो हुजे, जिन जे ॿुधण सां दिलि में हक़ीक़ी इश्क जो शोलो भड़की उथे। अहिड़ा कुझु मिसाल ॿुधजनि था जिन में ॼाणायल आहे त कॾहिं कॾहिं सूफ़ी दरवेश समा वक़्तु एतिरे क़दुरु विजुद में अची वेंदा हुआ जो संदनि रूह जिस्म मां परवास करे वेंदो हो। सूफ़ियुनि मज़हब जी आड़ में मुल्लनि ऐं मौलवियुनि खे दोलाप ऐं दोखा कंदो ॾिसी अक्सर संदनि ख़िलाफ़ बग़ावत जो नारो बुलंद कयो आहे। मिड़नि सूफ़ी दरवेशनि आम जनता खे मज़हबी किताबनि जे अखरनि में अटकण ऐं दुनियावी इल्म में मुंझण खां आगाह कंदे अंदर जी पाकीज़गी ऐं हक़ीक़ी इल्मु हासिलु करण जी हिदायत ॾिनी आहे। सुभाणे पाण सिंध जे सूफ़ी शाइरनि कहिड़ीअ रीति सूफ़ी मत बाबति पंहिंजा राया पेश कया आहिनि उन्हनि जे बारे में ज़िक्र कंदासीं।